नाइन अंजुमन ताजरान सरहद जा सदर इमाम बख्शवार साहब असां गॾु मौजूद आहिनि अचो तुम सां अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। पहिरियां त इहो अॼु मां सम्झां थो पहिरियों जेका तव्हां इन अहिड़ी एक्टिविटी में शामिल थिया आहियो कीअं महसूसु पियो थिए तव्हांखे? हाँ सर बिल्कुल सही चओ था आहे पहिरीं एक्टिविटी पर आहे माशाल्लाह गेम जेकी क्रिकेट आहे इंटरनेशनल हर पूरी साल कुंड कच्छ में क्रिकेट हले पई इंटरटेन त बहितरीन आहे मां पहिरियों दफ़ो ॾिठो आहे एतिरी मखलूक आहे सभु माण्हू इंजॉय कंदा आहे बि शाम जो टाइम सुबुह जो हर माण्हू कमकार में आहे शाम जो माण्हू फ्रेश थिए थो तमामु बहितरीन आहे तमामु सुठो मज़ो आयो। तव्हां हिकु टीम खे स्पॉन्सर बि कयो तव्हां उनजी कारकर्दगी में मुतमइन आहियो? हाँ सर बिल्कुल टीम मां मुतमिन आहियूं ऐं चैलेंजर टीम सुठी आहे फाइनल में बि अची वई आहे अॼु फाइनल खेॾे थी माशाल्लाह सुठो स्कोर कयो अथव ऐं मुतमिन इंशाल्लाह फाइनल खटी थी सर। छा इन फ्यूचर जेके ॿिया टूर्नामेंट थींदा उन्ही खे स्पॉन्सर कंदा हुआ? सर कोशिशि कंदासीं इंशाल्लाह ज़रूरु कंदासीं। अच्छा आख़िर में को नौजवान लाइ को मैसेज ॾियणु चाहियो? सर मैसेज इहो आहे त गेम सुठी शइ आहे गेम हुजणु खपे क्रिकेट सां गॾु कुझु ॿियूं गेमां बि आहिनि उहे गेमां बि हुजनि गेम सुठी आहे फिटनेस लाइ बि सुठी आहे पंहिंजे लाइ ॿिए हिकिड़े माहौल खां होटल खां शहरनि खां निकिरी शाम जो अचूं था ॾाढो सुठो महसूसु मिस कयूं था असां इंजॉय कयूं था सही सम्झ में ॾिसो त हर माण्हू जे चेहरे ते रौनक आहे मां त इहो चयो त गेमूं ज़रूरु हुजनि छो जो शाम जो टाइम पार्क टाइम आहे इन टाइम ते कुझु खेल लाज़मी आहे हुजणु खपे। नाइन वसीम मेमण साहब असां सां गॾु मौजूद आहिनि जेके पाण बि बहितरीन क्रिकेटर आहिनि ऐं अॼु ही फाइनल ॾिसण जे लाइ बि इन ग्राउंड ते मौजूद आहिनि अचो तुम सां ॻाल्हि करियो। अस्सलाम वालेकुम सर कीअं लॻे थो अॼु ही फाइनल? बहितरीन माहौल आहे ऐं जेको आहे शाइक़ीन तव्हां ॾिसो था वॾी तादाद में आहिनि असां जेको आहे लुत्फ़ अंदोज़ थियूं था माशाल्लाह 130 जो टारगेट आहे ऐं जेको आहे ॾिसूं था खेल कहिड़ी टीम खे सपोर्ट कयो? असांजी बैटिंग खे सपोर्ट आहे छो जे करे असांजो छोकिरो हुन में खेले थो सलमान मार त हिन जे करे। छा तव्हां हिन टूर्नामेंट में हिसो वरितो या न? हिन टूर्नामेंट में हुयासीं असां पर अनफॉर्चुनेटली ॿाहिरि थी वियासीं। अच्छा छा था सम्झो सरहद जे अंदरि नौजवान जो ही जेको जोश ऐं जज़्बो आहे क्रिकेट जे हवाले सां केतिरो अव्हांखे जेको आहे मुतासिर करे थो? हीअ तमामु जेको आहे जज़्बो ॾिसण वटि आहे ऐं असां जेको आहे रिक्वेस्ट कयूं था पंहिंजे जेको आहे तरह जे MNA MP खे त असांखे ग्राउंड फ्राहम कयो वञे जीअं असांजे हिन माहौल में जेको आहे अहिड़ा मुक़ाबला थींदा रहनि ऐं जेको आहे दोस्त लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि। छा था सम्झो जेके स्पोर्ट्स आहिनि रांदियूं आहिनि ख़ासि तौर ते नौजवाननि खे बुरियुनि आदतनि खां बचाइण में पंहिंजो केतिरो अहम किरदारु अदा कंदियूं? रांदियूं त माना चवंदा आहिनि जिते रांदि ज़िंदा आहे उते माना हेल्थ आहे उहा बाक़ाइदे जेको आहे जिस्मानी ऐं जेको आहे मेंटली बि त इंसानु जेको आहे हिकिड़ी टीम ऐं यूनिट तहत जेको आहे खेॾे थो ऐं उहो सिखे थो रांदि हिकिड़ो सिखण जो मरहलो आहे फिज़िकली फिटनेस जो बि मरहलो। नाइन चैलेंजर टीम जो प्लेयर फरहान अली असां सां गॾु मौजूद आहे अचो तुम सां ॻाल्हि करियो। अस्सलाम वालेकुम फरहान। वालेकुम सलाम। फरहान अॼु तव्हांजी मैच हले पई तव्हां छा था सम्झो अव्हां खटींदा वे या मुख़ालिफ़ टीम खटींदी? इंशाल्लाह असां खटींदासीं। इन टूर्नामेंट में माशाल्लाह काफ़ी सारा जेके तमाशाई बि आया आहिनि मुख़्तलिफ़ टीमूं बि हुयूं तव्हां पंहिंजा मुक़ाबला खटे करे फाइनल में पहुता आहियो कीअं महसूसु पियो थिए? तमामु बहितरीन महसूसु कयूं था। ऐं तव्हां छा था सम्झो त क्रिकेट जी जेके फैसिलिटीज़ आहिनि ग्राउंड जे हवाले सां उहे पाण वटि सरहद में आहिनि या घटि आहिनि? ग्राउंड साईं को बि न आहे हिते सरहद में ग्राउंड हिकिड़ो मुयसरु कयो वञे। तव्हां छा था सम्झो त जेके क्रिकेट आहे या ॿियूं गेमूं आहिनि असांजी सेहतमंद लाइफ लाइ केतिरियूं फ़ाइदेमंद साबित थींदियूं? तमामु वधीक जेके बि स्पोर्ट हुजे सारो फ़ाइदेमंद आहे माण्हू इन सां इहो थींदो त जो वग़ैरह को बची वेंदा ख़राबु कमनि को बची वेंदा। तव्हां बॉलर आहियो या बैट्समैन आहियो? असां साईं बॉलर आहियूं। बॉलर आहियो मतिलबु पाकिस्तान जेकी नेशनल टीम आहे उनमें को तव्हांजो पसंदीदा बॉलर जेको हिन वक़्तु खेॾे पियो? मोहम्मद आमिर त रिटायर थी वियो न अञा को ॿियो? इन खां अलावा साईं हारिस रोफ़। ठीकु आहे महिरबानी।